जी दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि रेशियोज़ ऐं प्रोपोर्शन ते। हाणे हीअ जेका एक्सरसाइज 6.2 आहे उन जा 9 प्रॉब्लम मां तव्हांखे सेखारे चुको आहियां। उमेदु आहे तव्हां सम्झी विया हूंदव। हाणे हे जेको 9 नंबर प्रॉब्लम आहे उहो छा थो चए अचो त ॾिसूं। हाणे चए थो त 35 महिमाननि जो जेको असांजो महफ़िल जो ख़र्चु आहे उहो आहे 5,250 रुपया। 35 जो ख़र्चु जेकॾहिं दोस्तों एतिरो आहे त हाणे चए थो त 85 महिमाननि जो जेको आहे सो ख़र्चु केतिरो थींदो। हाणे दोस्तों हिते ॾिसो त असांजा जेके 35 महिमान आहिनि उन्हनि जो ख़र्चु जेकॾहिं 5,250 रुपया आहे त हाणे जेकॾहिं असांजा महिमान छा थींदा इंक्रीज़ थी वञनि वधी वञनि त पोइ लाज़मी आहे जेको असांजो ख़र्चु आहे उहो बि छा थींदो वधींदो। त हाणे इन मां ज़ाहिर थिए थो त ॾिसो दोस्तों महिमान वधिया त लाज़मी आहे जेको असांजो ख़र्चु बि छा थींदो वधींदो। त हाणे हिकिड़ी शइ वधी आहे त ॿी शइ जेका ऑटोमेटिकली वधी आहे। त हाणे इन मां ज़ाहिर थिए थो त असांजो हे जेको प्रोपोर्शन आहे उहो आहे असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। हाणे दोस्तों ॾसे चुको आहियां मां तव्हांखे ऑलरेडी त जेको असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन हूंदो आहे उन में जेका असां एरो जा जेकी डायरेक्शन खणंदा आहियूं उहे डाउनवर्ड खणो या अपवर्ड उहो डिपेंड कंदो आहे अव्हां ते। हाणे दोस्तों अचो ॾिसो त हे प्रॉब्लम कीअं थींदो। हाँ दोस्तों असांजा जेके महिमान आहिनि उहे आहिनि 35। हाँ महिमान असांजा 35 आहिनि त उन्हनि जो ख़र्चु आहे 5,250 रुपया। दोस्तों हाणे 35 जो ख़र्चु हेतिरो आहे त हाणे जेको आहे 85 महिमाननि जो ख़र्चु केतिरो थींदो। हाँ दोस्तों हाणे जेके 85 महिमान आहिनि असांखे उन्हनि जे ख़र्चे जी जेका आहे सा ख़बर न आहे। जॾहिं का शइ असांखे अननोन हुजे त असां दोस्तों उनखे छा कंदा आहियूं सपोज़ कंदा आहियूं। दोस्तों हाणे जेके असांजा 85 महिमान आहिनि सपोज़ कयो त उनजो जेको ख़र्चु आहे असांजो आहे x आहे। जी दोस्तों हाणे ॾिसो हाणे x फाइंड करण लाइ असां छा कंदासीं जेको आहे सो हिन खे हल करे ॾिसंदासीं। त हाणे हे ॾिसो त हे हिते हीअं कंदासीं ऐं हे हिते हीअं थींदो त 35 85 जी दोस्तों हाणे x जेको आहे फाइंड करण लाइ असां छा कंदासीं क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदासीं। हाणे क्रॉस मल्टीप्लिकेशन हीअं थींदी हिनखे हिन सां ज़र्ब कंदासीं हिनखे हिन ज़र्ब कंदासीं त 35 ज़र्बिया x इज़ इक्वल टू 85 ज़र्बिया 5 2 50। हाणे दोस्तों हिते जेका असांजी 35x बराबरि थींदी उहा थींदी 85 ज़र्बिया 5 2 50। त दोस्तों हाणे हिते असांजी जेका 35x जेका हिन जे बराबरि थी आहे जॾहिं त असांखे जेका छा खपे x खपे। त हाणे हिते जेका 35 आहिनि असांजा हिन सां ज़र्ब में आहिनि त बराबरि जो हुन पासे ईंदा असांजा छा में थींदा वंड में थींदा। अचो ॾिसूं x छा जे बराबरि थींदी त x इज़ इक्वल टू 85 ज़र्बिया 5 35। त दोस्तों हाणे जेका x थींदी बराबरि थींदी 85 ज़र्बिया 5 2 50/35। जी दोस्तों हाणे असां खोड़ हणंदासीं 7 5 35 1 5 5 23 हेॾे घणंदा असांजा 35 त 7 5 35। दोस्तों अञा वधीक असां खोड़ हणंदासीं त 1 7 7 7 7 49 23 असांजा हेॾे 4 7 28 5 7 35 हे ॿुड़ी जेका त साॻी त जेका x बराबरि असांजी 17 ज़र्बिया 750। जी दोस्तों हाणे 17 खे असां 5 ते असां ज़र्ब कंदासीं त जेको असांजे बराबरि थींदी 17 खे 17 5 7 35 5 5 5 3 8 7 7 49 4 मथे 1 7 7 11 7
जी दोस्तों, हाणे जॾहिं असां 17 खे 750 सां ज़रब कंदासीं त उहो जेको असांजो बराबरि थींदो उहो थींदी असांजी बराबरि 12,750 रुपया। त दोस्तों असांजी जेका एक्स बराबरि थी उहा बराबरि थी 12,750 जे। त हाणे जेको दोस्तों असांजो 85 महिमाननि जो ख़र्चु थींदो उहा 750 रुपया। जी दोस्तों, उमेदु आहे त हे प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में अची वेंदो।